नमस्कार दोस्तों, मां चंद्र प्रकाश दादलानी, सहायक आचार्य सिंधी विभाग, सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय विद्यालय अजमेर मां। कल असां MBA पार्ट सेकेंड जे दर्सी किताब उछल मां हिकु अजीब लुत्फ़ नाले सां मज़मून पढ़ी रहिया हुआसीं। अॼु उन खां अॻियां उन ई मज़मून खे अॻियां पढ़ंदासीं। लेखक अॻियां लिखे थो त निंड त थी इलाही बरकत, जीअं हवा में पाणी, जंहिंमां हर को जीव पियो सुख वठे ऐं चश्का चखे। पर ॿिया बि मज़ा आहिनि, लुत्फ़ आहिनि, जे जागृत अवस्था में जिस्म खे विंदुराइनि था ऐं जान खे हरियो भरियो कनि था। उहे लुत्फ़ नाना प्रकारनि जा आहिनि, किन ते ख़र्च ऐं सीरापो थिए, के मुफ़्त मिलनि, किन जे लाइ इंसान पशुअ समान जलील थिए त के वरी अर्श थे रसाइनि, किन जे लाइ कूड़ ऐं दौलाब, ज़ुल्म ऐं ज़ोरी दरकार आहिनि त के अशाफ़त ऐं माणपे सां ई प्राप्त थियनि, के लुत्फ़ पाण पतोड़ण सां मां परपनि त कंहिं पाण विसाइण मां मिलनि। ही ज़िंदगी हिकु लुत्फ़ आहे, लीला आहे, कॾहिं जंग जो मैदान आहे त कॾहिं सिक जो आस्थान आहे। बालक अवस्था में त जीवत जो जोहर ऐं वॾो लुत्फ़ फ़क़ति टंगुनि ऐं ॿाहुनि हणण में ई आहे। कल मां तव्हांखे हिन मज़मून में ॿुधायो हो त हर हिकु इंसान खे कम जी ज़रूरत आहे। जंहिं माण्हू वटि को कमु कोन्हे, जंहिं माण्हू वटि को कर्म कोन्हे, जेको आलसी आहे, उन खे सभिनी खां वॾो मर्ज़ ई इहो आहे। कम में माण्हू रुधो पियो हूंदो त उनखे कंहिं प्रकार जा बुरा वीचार कोन ईंदा, फालतू ॻाल्हियूं कोन ईंदियूं, दिमाग़ सही राह ते हलंदो ऐं क्रिएटिव ठहंदो। पर जेके वेला हूंदा आहिनि, निखमणा हूंदा आहिनि, जंहिंखे को कमु न हूंदो आहे, से रुगो पिया सूर सहंदा आहिनि त अॼु हिते सूर आहे, अॼु हुते सूर आहे, बीमारीअ जो घर ठही वेंदा आहिनि। अक्सर ॾिठो वियो आहे पंहिंजे समाज में, पंहिंजे आसे पासे में, त वॾा बुज़ुर्ग पैसे वारा उहे कंहिं न कंहिं संस्था जा मेंबर ठहणु पसंदि कंदा आहिनि। कंहिं पंहिंजे कंहिं प्रोग्रामनि में वेंदा आहिनि सायो करे, न सिर्फ़ु मशहूरीअ लाइ, न सिर्फ़ु पंहिंजी जेको आहे मशगूलीअ लाइ, पर इन लाइ त हू मशगूल रहनि ऐं कम में रुंधा पिया हुजनि, ताकी उनजो जिस्म, दिलि ऐं दिमाग़ हमेशह कम में रुधल हुजे ऐं हू हमेशह कार्य कंदा रहनि। इन ई लाइ हू घणेई माण्हुनि जूं आरज़ू निज़ारियूं कंदा आहिनि ऐं घणनि माण्हुनि खे लीलाईंदा हुआ आहिनि त असांखे तव्हां घुरायो, असांखे मेंबर ठाहियो। उन खां पोइ लेखक ॿुधाए थो त कम खां पोइ असांखे आराम जी सख़्तु ज़रूरत आहे। हिन शरीर खे, हिन शरीर रूपी मशीन खे सही समय ते ऐं सही मात्रा में आराम जी ज़रूरत पवई। भॻवान इंसान खे हिकु ॾाढी सुठी नेमत ॾिनी आहे, उहा आहे निंड। निंड अहिड़ी त भॻवान नेमत ॾिनी आहे जेकी हिन शरीर रूपी मशीन खे वरी तरोताज़ा करे थी छॾे ऐं सही मात्रा निंड मिलण सां माण्हू न सिर्फ़ु तरोताज़ा थो रहे, बल्कि हुन जो दिमाग़ बि चुस्त थो रहे, फुर्त थो रहे ऐं वरी कम लाइ तयारु थो थी वञे। ऐं हिन जो उबतर, अगरि माण्हू वधीक निंड थो करे त उहो आलसी ठही थो वञे ऐं उनखां को कम बि नथो पुॼे, जेको असां आम मर्रा में पंहिंजे जीवन में ॾिसंदा ई रहंदा आहियूं। त लेखक हिन में ॿुधायो आहे त हर शइ जी हिकु लिमिट आहे, हिकु दाइरो आहे, हिकु सीमा आहे। चाहे उहो कमु करण जी सीमा हुजे, कमु बि हिकु सीमा में कजे, एतिरो न करे जो हॾ गुॾ भॼी पवनि ऐं समय खां अॻु ई माण्हू ॿुढो थियो वञे। शरीर मां एतिरो बि न खिचिजे, का मशीन हूंदी आहे, उन जी कैपेसिटी मान लो 10 कलाक कमु करण जी आहे ऐं तव्हां उन मां अगरि 20 कलाक या 25 कलाक कमु कयो था त नेचुरली आहे उहा मशीन झटि ख़राबु थी वेंदी, उन में नुक़सानु थी पवंदो। उहो तंहिं करे असांजो शरीर बि आहे, जेतिरी उन जी कैपेसिटी आहे ओतिरो पाण उन मां कमु कढूं ऐं गॾु गॾु उनखे आराम बि ॾियूं। उन खां पोइ लेखक ॿुधायो हो
त निंड केतिरी न ज़रूरी आहे ऐं केतिरो न उनजी अहमियत आहे असांजे जीवन में। हाणे अॻिते हली लेखक चए थो त निंड जहिड़ी का बरकत कोन्हे ऐं निंड सभिनी लाइ आहे। जीअं हवा ऐं पाणी आहे, हर को जीव पियो सुख वठे, उनखे माणे, उनजा चस्का वठे, उनजा मज़ा वठे, तीअं निंड बि ईअं ई आहे। पर निंड जे अलावा बि, निंड त थी वई हिकु सुम्हण खां पोइ आराम हिकु, पर निंड जे अलावा जागृत अवस्था में घणेई अहिड़ा लुत्फ़ आहिनि जेका माण्हू वठी सघनि था। उन लाइ घणेई माण्हू ख़र्च बि कनि था। कुझु लुत्फ़ अहिड़ा आहिनि जेके ख़र्च करण सां, पैसो ख़र्च करण सां मिलनि था। कुझु लुत्फ़ वरी अहिड़ा आहिनि जेके मुफ़्त में ई मिलियो वञनि। कुझु लाइ इंसानु ॾाढी महिनत कंदो आहे, कुझु ईअं आराम सां मिली वेंदा आहिनि। कुझु लाइ कूड़ ॻाल्हाईंदो आहे, ज़ुल्म कंदो आहे, घणी तरह जा कशाला कंदो आहे, ऐं कुझु वरी सहज ई प्राप्त थी वेंदा आहिनि। त इन तरह लेखक ॿुधाए रहियो आहे त बालक अवस्था में जीवन जो वॾो लुत्फ़ आहे फ़क़ति टंगूं ऐं ॿाहूं हलाइण। अॻियां लेखक चवे थो, पर ॿाराणी अवस्था मां मथे चढ़ियल मनुष्य लाइ ॿिए कंहिं ख़ासि कोटीअ जे लुत्फ़ जी घुर्ज अवसि थिए थी। किन खे लुत्फ़ काठियुनि वढण मां थो अचे त किन खे वायरनि वांगुरु वाॼाइण मां। किन खे लुत्फ़ थो अचे हिमालय पहाड़ ते चढ़ण ऐं बर्फ़ तां घिसकण मां, त किन खे फ़क़ति हिकु ख़सीस बाल जे पुठियां डुकण मां। किन खे लुत्फ़ हसीननि जे नाज़ मां थो अचे त किन खे योग ऐं आसन मां। किन खे मज़ो महफ़िलुनि मां ऐं क्लबुनि जे गोड़ गंभोड़ मां थो अचे त किन खे एकांत में ध्यान मां। किन खे मौज अचे थी राग जे मेठाज ऐं गवईअ जे साज़ मां, त किन खे अंदर जे शांती के आवाज़ मां। किन खे शुगुल आहे शैल शिकार जो, त किन खे चौदीवारी अंदरि बंदि थियण जो। किन खे चाह आहे ज्ञान ऐं विज्ञान जो, त किन खे भञ ढाह नूस नूस। के मस्तीअ ऐं मधोशीअ में गर्क आहिनि, त के सर्द आहुनि ऐं ॻोड़नि सां तर आहिनि। मतिलब त इंसान खे कम हाज जी बिल्कुलु घुर्ज आहे, त विंदुर ऐं लुत्फ़ जी बि अहिड़ी अहम ज़रूरत आहे। हिन में लेखक ॿुधाए थो त अलॻि अलॻि माण्हुनि खे अलॻि अलॻि कमनि में, अलॻि अलॻि कार्यनि में, अलॻि अलॻि शयुनि में कुझु करण में मज़ो ईंदो आहे। जीअं पाण स्केटिंग कंदा आहियूं, फुटबॉल खेलींदा आहियूं, रांदियूं कंदा आहियूं तरह तरह जूं, या किन माण्हुनि खे वरी पहाड़ चढ़ण में, पहाड़ जूं जंहिंखे पाण अॼुकल्ह ट्रेकिंग चऊं था, त उन्हनि में, ऐं किन खे महफ़िलुनि में, महकाननि में मज़ो ईंदो आहे। चवण जो मतिलबु इहो आहे त हर इंसान खे लुत्फ़ अलॻि अलॻि तरीक़नि सां अची सघे थो ऐं ईंदो बि आहे, जेको पाण आम रवाज़ी जीवन में महसूसु कंदा आहियूं, ॾिसंदा बि आहियूं। अॻियां लेखक चए थो त इंसान खे कम सां गॾु गॾु विंदुर जी बि ओतिरी ई ज़रूरत आहे, ओतिरी ई आवश्यकता आहे हिन शरीर खे, जेतिरी कम जी, जेतिरी निंड जी। अॻियां लेखक चए थो त पर हिकु अजीब लुत्फ़ आहे जंहिंमें ॿियनि घणनि लुत्फ़नि जी सूरत ऐं सीरतूं मुयसरु आहिनि। उन ई लुत्फ़ में शराब जो नशो आहे ऐं हुस्न जी नाज़ वारी कशिश आहे। उन ई लुत्फ़ में मशगूली बि आहे त विंदुर बि आहे। उन ई में बेदारी बि आहे त ख्वाब बि आहे। उन ई वसीले गौरी शंकर ऐं कैलाश जे ऊचाईअ ते परवाज़ नसीब थो थिए त पाताल में बि टुॿी हणिजे। इन ई लुत्फ़ में महफ़िल जो मेर आहे त बयाबाननि जी एकांत सुञ बि आहे। इन ई लुत्फ़ में सरोद साज़ आहे त अंतर्ध्यानी बि आहे। इन ई लुत्फ़ में जीअ जी फरत आहे त जान जी राहत बि आहे। इन ई लुत्फ़ हूंदे भिखारी बि बादशाह आहे, कंगाल बि मालिक आहे, बदसूरत बि सुहिणो जवान आहे, निस्तो बि बलवान आहे। इन ई लुत्फ़ हूंदे सदियूं ऐं जुग अचो असां वटि बीहनि, वक़्त ऐं जाइ जी हद कान रहे। इन ई लुत्फ़ जे करे हिंदी फिरंगी हिकु थियनि। इन ई लुत्फ़ लाइ न त्याग खपे, तयारी खपे, न पूॼा आरती खपे। बराबरि आहे त निंड जहिड़ो लुकमो कोन्हे, मौत जहिड़ो मज़ो कोन्हे, पर दुनियावी लफ़्ज़नि में जे हिकु ख़ासि लज़ीज़ ऐं पाण भुलाईंदड़ विंदुराईंदड़ लुत्फ़ जी कंहिंखे सुध आहे त उन ई शख़्स जी जंहिं लुत्फ़ वरितो आहे किताबनि जे करामती वर्कनि मां। अंत में लेखक केॾो न हिकु सुहिणो लिखियो आहे
जो पढ़ंदे ई आनंद थो अची वञे। त ही सभु लुत्फ़ आहिनि पंहिंजी पंहिंजी जॻह ते। किन खे शराब पीअण में मज़ो थो अचे, त किन खे वरी एकांत में मज़ो थो अचे, किन खे योग में मज़ो थो अचे, त किन खे भोग में मज़ो थो अचे। पर इन्हनि सभिनी खां वॾो हिकु लुत्फ़ ॿियो आहे। उहो लुत्फ़ लेखक ॿुधायो आहे किताबनि जे करामाती वर्कनि में। मतिलबु जंहिंखे किताब पढ़ण जो शौक़ु आहे, जंहिंखे किताबनि सां प्यारु आहे, उनखे दुनिया जो सभिनी खां वधीक लुत्फ़ मिलंदो आहे। हिन में उहे सभु ॻाल्हियूं समाहित थी वेंदियूं आहिनि जेके अलॻि अलॻि माण्हुनि खे अलॻि अलॻि कमु करण में मज़ो ईंदो आहे, ऐं जंहिंजे लाइ हू लखे करोड़ या हज़ार रुपया ख़र्च बि कंदा आहिनि। उहे सभु लुत्फ़ जेके आहिनि उहे किताबनि जो जंहिंखे शौक़ु आहे उहो सभु लुत्फ़नि जो मज़ो वेठे वेठे ई वठंदो आहे। किताबनि में हुस्न आहे, नाज़ वारी कशिश बि आहे, त विंदुर बि आहे, त ख़्वाब बि आहे, भॻवान सां मिलण जूं ॻाल्हियूं बि आहिनि, त वरी भोग विलास जूं ॻाल्हियूं बि आहिनि, एकांत बि आहे, त सुञ बि आहे, अंतर ध्यान बि आहे, त महफ़िलूं बि आहिनि। चवण जो मतिलबु आहे त किताब हिकु अहिड़ी मिल्कियत आहे जंहिंमां सभु लुत्फ़ माणे सघिजे थो, ऐं हिकु ग़रीब खां ग़रीब माण्हू खां वठी रईस मां रईस बादशाह बि इन मां लुत्फ़ माणे सघे थो। सभिनी लाइ आहे। एॾी न सुठी ऐं सुहिणी ॻाल्हि चई अथई त निंड जहिड़ो लुकमो कोन्हे, मौत जहिड़ो मज़ो कोन्हे, पर दुनियावी लफ़्ज़नि में जे हिकु ख़ासि लज़ीज़ ऐं पाण भुलाईंदड़ विंदुराईंदड़ लुत्फ़ जी कंहिंखे सुध आहे, त उन ई शख़्स जी जंहिं लुत्फ़ वरितो आहे किताबनि जे करामाती वर्कनि मां। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते पढ़ंदासीं। सुभाणे बि असां इन ई किताब जो ॿियो मज़मून सोनी मूड़ी जे बारे में पढ़ंदासीं। धन्यवाद।